अस्सलाम वालेकुम दोस्तों की असां हाणे हैदराबाद का जो वञूं पिया रवानगी आहे कराची के ख़ासि प्रोग्राम में शिरकत जे लाइ। मां ॾिसो शुरू खां वठी आख़िर ताईं। अगर मुझे चैनल के यूट्यूब चैनल के सब्सक्राइब ना कयो तो ज़रूर सब्सक्राइब कजो। मूंसां गॾु मुंहिंजा दोस्त आहिनि नौजवान ताज चेयरमैन अरबाज़ बैमू हारी कमेटी जनरल सेक्रेटरी अहमद नवाज़ इनकलाबी ॿिया असांजा दोस्त आहिनि जेके असांजी हाणे रवानगी आहे शुरू थियण वारी आहे। असांजा जिते भी टाइम वक़्तु ॾिसो गाॾी बीठी आहे, मूंसां गॾु रहिजो। दोस्तों इहो आहे असांजो प्यारो दोस्त अहमद नवाज़ इनकलाबी। हमेशह ॿाहूं ॿधी बीहंदो आहे ऐं हमेशह मुस्कुराए करे मूंखे चवे पियो रमीज़ विच में कुझु खाराईंदे या न। मूं चयो बसि खारायूं था, तूं इंतज़ारु कर, तोखे सदाईं खाइण जी लॻंदी आहे। ऐं असांखे हाणे इंतज़ारु हो रबाब इब्राहिम राय में अचो त रबाब कॾहिं अचनि था, केॾां विया आहिनि। रबाब हमेशह पेशाब जी तकड़ करे जो कनि गाॾी मां लही वेंदा आहिनि। असांखे इंतज़ारु पिया कराइनि, अची विया बाबलो अची वियो। असां अरबाब इब्राहिम राय में टाइम चेक कयो त 7 थी चुका आहिनि। गाॾीअ खे आउं तेज़ सां भॼाईंसि। मुंहिंजो ख़ुदा जो वास्तो ते असां अञा ॿार आहियूं स्लो गाॾी हलाइजां। पर अरबाब साईं किथे तो असांजी ॿुधे ॻाल्हि। हाणे साम्हूं अची वियो टूल। असांखे हाणे टैक्स पे करणो पवंदो। ॾिसूं था निकिरण ॾींहं था या टैक्स पे कयूं। पर न साईं, किथे टूल वारा असांजा उस्ताद निकिता। असां उहे ई पैसा वरितूं जेके असां छॾाइण में चाहिया। वाह बाप साईं वाह, हथ तेज़ कढे। हल त हलूं भला। राति पइजी चुकी। अरबाब गाॾीअ खे तेज़ कयो ऐं मुंहिंजो साहु मुंहिंजे पाण में त बाबा ईअं न कर, ॾाहो थी बाबल ॾाहो थी। कराची जो सफ़र तमामु बहितरीन गुज़रे पियो ऐं शाम जो मंज़र तमामु प्यारो थी चुको आहे। ऐं शाम जो पर दिलि चए पियो अरबाब खे त असां चांहि पियूं, पर अरबाब जी गर्मी पघर हिकिड़ा छॾनि था, ॿिया वञनि था। अरबाब इब्राहिम ओ अदा को पाणी को चांहि, हथ ॿधण मां कुझु न थींदो। एडवोकेट नवाज़ इनकलाबी अॻिते ॾिस बाबा, अॻिते ॾिस। दोस्तों हाणे सफ़र असांखे तमामु थकाए छॾियो। हाणे अरबाब साईं जी कार ते कार, दोस्तनि सां राब्ते में राब्तो ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं किथे पहुता त रोड विच में जाम थी चुको ऐं असां किथे फासी वियासीं। पर नेठि असां जेको आहिनि हाणे रोशनी जे शहर कराची में इन थियण वारा आहियूं। पर अरबाब साईं जो इंतज़ारु ख़तमु थियो ई न पिए। एडवोकेट नवाज़ इनकलाबी, आज रमीज़ अली हिंगोर जो साईं कैमरामैन, आज रमीज़ अली हिंगोर जो खे सम्झाए केरु साईं त ईअं कोन थींदो आहे। अरबाब खे तंग न कर बाबल, प्यारो माण्हू आहे। दोस्तों हाणे सम्झी विया हूंदा त असांजो सफ़र कीअं पियो गुज़रे। वरी बि असांखे हुनखे ॿुधाइणो पवंदो असां उहे ई साॻी आहियूं, ईअं कोन आया आहियूं, हुमरान खे पोयां पैसा ॾेई आया आहियूं। पर साईं न, वरी लाइन में बीहणो पइजी वियो। रश ॾिसो न, हिकिड़ी असांखे तकड़, ॿी वरी हिननि जी रश। निकिरूं असां खाधो पीतो कुझु कोन, पोइ पेशाब था कयूं। हुमरा गाॾीअ में लही विया। हाणे गाॾीअ में केरु आहे कोन, ऐं अकेलो आज रमीज़ हिंगोर जो बीठो आहियां। रमीज़ छा थो करी, हुमरा केॾां विया, पेशाब करण विया आहिनि छा? ॾाढो खाधो पीतो आहे छा? बसि साईं रोड जे विच में बीहणो पइजी वियो। पर आख़िरकार नेठि असां अरबाब साहिब जी एंट्री मां पाण ते कयो। दोस्तों हीअ आहिनि उहे प्यारा माण्हू जेके इंतज़ारु करे रहिया हुआ अरबाब जो। अरबाब ते गुल निछावर कया विया, अरबाब खे आजियाणो ॾिनो वियो ऐं अरबाब खे प्यारु ॾिनो वियो। हीअ आहिनि थर जा नौजवान जिन में हाणे शौर अची चुको आहे। हीअ आहिनि थरवासी जेके चाहिनि था असांजो लीडर अहिड़ो हुजे जेको असांजे ॾुख सुख में शामिलु हुजे, जेको असांजे सॾ ते डोड़ी अचे। छो त MNA MPA भोतार लही उन्हनि कोन वेंदा आहिनि, हुननि जे सॾ ते कोन वेंदा आहिनि। हू जॾहिं वोट वठणु ईंदा आहिनि त उन्हनि खे साईं साईं कंदा आहिनि, उनखां पोइ लभंदा कोन्हनि। पर अरबाब इब्राहिम थरवासियुनि जो मुरीद आहे। अब रात जा हाणे 3 थिया आहिनि। बुख ॾाढी लॻी आहे। को मानी मिलंदी, को मानी। अड़े अड़े अड़े, होटल ते पहुची वियासीं छा? मुर्शिद हाणे मानी खाइबी, तमामु सुठे नमूने सां खाइबी, भले न सुठे नमूने सां खाइबी, भले नमूने सां खाइबी। रमीज़ छा थो ॾिसीं?
हाओ हथ मथे कयो थी, बुख लगी आहे छा? पेट में सूर थियो आहे, जल्दी जल्दी कयो, बुख लगी आहे। अरबाब साईं मुर्शिद कचहरी खे छॾियो हाणे, दाल बची वई, कढ़ाई बची वई, मां कुर्बान वञाए होटल ते आहियां, कुर्बान वञाए। अवेद छा पियो चेक करी, हेॾा हुन रोड़ा नयण, हा के में वटि ॾिस, हथ खे छॾ मानी ॾेखां मानी, तकड़ कर। गर्मी ॾाढी अब हिते रखींसि, अम्मा खाए अहिड़ा पराठा भाॼी मूं खाधा आहिनि। तस्वीर में लॻे थो त हमारा ॾाढा बुखायल आहिनि। तमामु घणी दोस्तनि जी महिरबानी, जन तमामु प्यार ॾिनो, तमामु मोहबत ॾिनी, जेके थरवासी हुआ ऐं सचमुच इंसान मानी जो बुखायल आहियूं त उन मोहबत जो बुखायल आहिनि। दोस्तनि जी महिरबानी ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियूं असां, ऐं कुर्बान होटल ते असां मानी खाधीसीं। हाणे जेको सिलसिलो थियो तस्वीरूं कढण जो थियो, लाज़मी आहे तस्वीरूं, हिकिड़ी यादगिरी आहे, हिकिड़ी यादगारियूं थियूं, उन खां पोइ तस्वीरूं थियूं, हिकिड़ी मूं सेल्फी बि कढी, ऐं जॾहिं सेल्फी थी त असांजे चेहरा ॾिसो मानी खां पोइ तमामु प्यारा लॻो पिया, तमामु बहितरीनु लॻो पिया, तमामु, ऐं असांजे चेहरे में हिकु ख़ुशी आहे। उन खां पोइ हाणे असां वापसी रवाना थी चुका आहियूं पंहिंजे शहर हैदराबाद जी तरफ़, जंहिंखे हवाउनि जो शहर चयो वञे थो। असां क्रॉस कयूं पिया बहरिया खे, बहरिया खे असां क्रॉस करे हाणे असां हैदराबाद तरफ़ दोस्तों पहुची चुका आहियूं। ऐं दोस्तों सभिनी जी महिरबानी जेके असां सां गॾु रहिया, ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब ज़रूरु कजो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।